नवाबशाह में शहरनि पारां बरसात जो पानी निकाल न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। सजाद खोखर, अशरफ मिठाणी, आबिद चांडियो ऐं ॿियनि चयो त मुज़म्मिल टाउन में बरसात जो पानी बीठल आहे, जंहिं करे ॾुखियाईनि खे मुंझण ते मजबूर आहिनि। हुननि चयो त इंतज़ामिया खे शिकायतूं करण बावजूदि इलाइक़े मां पानी निकाल नाहे कयो वियो। पानी थी वियो, बारिश जो लेन ॿ फुट वारी आहे पानी जी, मिठे पानी जी उहा टुटी चुकी आहे। ग़रीब माण्हू रहनि था हिते केतिरा ॾींहं थिया आहिनि, न म्युनिसिपल कमेटियर आया आहिनि, केर बि न आयो आहे, न इंजीनियर हुज़ुर सूमरो आयो आहे। असां हिननि ॾे तक़रीबन थियो हफ़्तो थी वियो आहे, असां हिननि ॾे रोज़ जा चकर हणी हणी थकी पिया आहियूं। साईं अञा ताईं को पाणी जी निकाली न कई आहे। असांजी शहबाज़ 3 में पानी जो को इंतज़ाम न आहे थी चुको आहे। बारी जो पानी तमामु घणो वधी चुको आहे, 4 फुट खनि पाणी आहे। पर साल बि मींहुं वसियो, इहो ई पाणी हो असांजो न कढियो वियो। असां इलाही म्युनिसिपल कमेटी जा चकर कचासीं, असांजी कंहिं बि न ॿुधी। असांखे रुॻो आसरा ऐं दिलासा ॾिना पिया वञनि, चवनि पिया त तव्हां हलो असां अचूं था। अॻवाननि मुताबिक़ त मुज़म्मिल टाउन मां बरसात जो पानी निकाल करे बेचैनी ख़त्म कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।